नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सिविल सोसाइटी ते ॿधल मिठा माण्हू मेहर जा फोरम पारां मेहड़ाइन सां कचहरी कोठाई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि वकीलनि साफ़ इन शहरनि बरियंग में शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे मेहर मां मंज़ूर महिसर। सिविल सोसाइटी ते मुश्तमिल मिठा माण्हू मेहड़ जा फोरम पारां मेहड़ाइन सां कचहरी जे उनवान हेठि तक़रीब कोठाई वई। मेहड़ जे गुलमोहम्मद हाल में तक़रीब में मेहड़ जे सियासी समाजी अॻवाननि वकीलनि सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी सां लाॻापियल माण्हुनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे फोरम जे चेयरमैन सनाउल्ला सूमरो, कादिर चांडियो, अयूब खोसो, ज़फ़र सूमरो, ज़ुबैर मंगी, आज़ाद अनवर कांदड़ो ऐं ॿियनि चयो त समाज में घुट ऐं ॿूसटारे माहौल में हिन क़िस्म जा तफ़रीह वारा प्रोग्राम माण्हू खे ज़हनी सुकून मिले थो। मोहबत वंडिजनि, मोहबती गॾु थियनि, बसि अहिड़ा तस्वर खणी अॼु शुरूआत कई आहे हिन मिठा माण्हू मेहड़ जे प्लेटफॉर्म तां। इन खां अॻु में 2 वॾा प्रोग्राम असां करे चुका आहियूं। हीअ वरी नई मुनफ़रद हिकिड़ी अंदाज़ सां असां शुरूआत कई आहे, चिणग ॿारी आहे। ऐं मूंखे यकीन आहे त हीअ अंदाज़ जेकर हलियो त सिंध जा केतिरा ई शहर इनखे कॉपी करे ऐं पंहिंजनि माण्हुनि खे ईअं गॾु करे सघंदा। हीअ बि हिकिड़ो नओं अंदाज़ आहे। पहिरियों दफ़ो असां हिकिड़ी नई रिवायत विधी आहे। हिते असांजा आयल समूरा जेके बि महिमान आहिनि उहे असांजा चीफ गेस्ट आहिनि ऐं असां उन्हनि खे महिमान करे घुरायो आहे ऐं उहे सभु असांजा जेको आहे मौजूदु महिमान ऐं हिन घुट ॿुसट वारे माहौल में असां हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम रखियो आहे। मेड़नि सां कचहरी काफ़ी टाइम खां वठी न थी सघी हुई, छो जो हीअ असां हिकिड़ो ॾिसूं पिया त अहिड़े दजाली दौर में सभु को नफ़्सा नफ़्सी जे दौर में लॻो पियो आहे। सोचियोसीं त अहिड़ा सूफ़ी फ़नकार घुराए, शाइर घुराए, अदीब घुराए, सैयद मोहम्मद शाह जहिड़ी हस्ती घुराए, सुठा माण्हू घुराए वेही हिकिड़ियूं कचहरियूं कयूं। हे तमामु हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे। असांखे अॻिते बि जेको आहे सो इहा तवक़ो रखणु घुरिजे त अहिड़ा प्रोग्राम थियण। हीअ हिकिड़ो हिन घुट ऐं ॿुसटारे माहौल में जेको आहे सो हिकिड़ो ज़हनी तफ़रीह जो माण्हुनि मौक़ो हिननि फराहम कयो आहे। दोस्तनि मैसेज ॾियणु था चाहियूं आवाम खे। हिकिड़ो ई मैसेज आहे असांजो त एजुकेशन, तालीम खां सवाइ कुझु बि कोन्हे को। अमुन, सफ़ाई, सिहत, जे तालीम न हूंदी त असांखे कुझु बि न सिखंदासीं। असां तालीम था चऊं त तालीम आम थिए। नाम्यारे सूफ़ी फ़नकार ख़ालिद भट्टी क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो।